टंडे आदम में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां वापडा जी इम्कानी निजकारी ऐं जबरी बदिलियुनि जे ख़िलाफ़ रैली कढी धरणो हयो वियो। ख़बर मूजिब टंडे आदम में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां वापडा जी इम्कानी निजकारी ऐं मुलाज़िमनि जी जबरी बदिलियुनि ख़िलाफ़ नूर हसन बुघियो, अख्तर कलोई, अब्दुल हक सांद, मंजूर हुसैन ख़ास खेली, फ़हीम कुरैशी कमांडो, शकील राजपूत, गफ़ूर बिरोही, रुस्तम मंगसी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में डिवीज़नल ऑफिस खां एहतिजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते धरणो हयो वियो। इन मौक़े ते नारेबाज़ी बि कई वई। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे हक़नि ते धाड़ा हया पिया वञनि। मुलाज़िमनि जूं जबरी बदिलियूं करे परे परे जे शहरनि ॾांहुं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। 70,000 सीटूं ख़ालियूं पियूं आहिनि। असां वापडा जी निजकारी कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। असां पंहिंजे हक़नि ते ख़ामोश न वेहंदासीं ऐं जदोजहद जारी रहंदी। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़ टंडोला।